खीरथर जबल जे ख़ूबसूरत पहाड़ी सिलसिले जो सीनो चीरे धरतीअ खे चुमियूं ॾींदड़ भुंजो आबशार सिंध जे हिकु अहम तफ़रीह माॻ तौरु तरक़ी नाहे करे सघियो। सिंध जो ही ख़ूबसूरत आबशार दादू ज़िले जे तहलके जोही, यूनियन काउंसिल छन्नी ऐं म्यावाल तहरीक जे अहम जनरल शहीद गाजी शाह जी दरगाह ऐं ॻोठ खां ओलह तरफ़ खीरथर जबल जे टाकरी सिलसिले भित जबल में वाक़िआ आहे। हीउ चश्मो सेवण खां 65 किलोमीटरनि ऐं दादू शहर खां 50 जॾहिं त टंडो रहीम खां 6 किलोमीटरनि जे पंध ते वाक़िआ आहे। भित जबल जे ऊन्हे खूह मां लहरूं खाई निकिरंदड़ भुंजो चश्मे जो पाणी लॻभॻि 500 फुटनि जी बुलंदीअ तां वर वकड़ खाईंदो गजगोड़ कंदो हेठि अची ज़मीन ते किरे थो। हिकु वाहत अहिड़ी जॻह आहे जेको काछे जे इलाइक़े टंडो रहीम खान खां गाजी शाह खां 5 किलोमीटर ओलह तरफ़ भूंजो नाले आबशार आहे। उहो ॾाढो ख़ूबसूरत ऐं तमामु बहितरीनु आहे जेको पहाड़नि खां हेठि पाणी किरे थो। मां सम्झां थो त सिंध में अहिड़ी का पॉइंट न आहे जेको एॾे ऊचाई खां पाणी किरंदो हुजे ऐं आबशार जेको नमूनो हुजे। इहा वाहत जॻह आहे जेको गाजी शाह खां मथां आहे। हिकिड़ी ॿी पॉइंट आहे जेका कारेकोट में, पर उहा बि एॾी का वॾी न आहे। उहा हिकु सिर्फ़ु कुंभ जे नाले सां मशहूरु आहे, पिपरासर जे नाले सां, पर हीअ हिकु वॾो आबशार आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हीअ लोकल तौर ते त मुख़्तलिफ़ माण्हू वञनि था, ख़ासि तौर ते जुड़ानी मौसम में, गर्मियुनि जी मौसम में, ऐं लोकल जेके माण्हू आहिनि तमामु फैमिलीज़ वञनि थियूं, उते इंजॉय कनि था ऐं पंहिंजे जेके पिकनिक पॉइंट आहे जो ख़ूबसूरत कैंपिंग कनि था। पर हिनखे ख़ूबसूरत करण लाइ, वधीक बहितर बनाइण लाइ अञा वधि घणी ज़रूरत आहे, छो त हीअ हिकु नेचुरल आबशार आहे। हिन में कंहिं बि क़िस्म जी का बि उते ॿी काई सहूलियत न आहे जिते को हट हुजनि, कंहिं नंढे रेस्टोरेंट हुजनि या के खाइण पीअण जूं शयूं हुजनि जीअं माण्हू वॾे तइदाद में अची सघनि था। छो त सिंध में हिकु कंजस्टेड माहौल आहे। हिते तमामु हिकिड़े माण्हू गुरबत में पीढ़ियल आहिनि, खोड़ सारनि मसइलनि में घेरियल आहिनि ऐं काछे में ख़ासि तौर ते बरसातूं पवनि न पवनि माण्हू ॾाढो बुझल आहे, तमामु ॾुखियल आहिनि। अहिड़े क़िस्म जूं जायूं ठाहिण माण्हुनि खे तफ़सीली ॾियणु हुकूमत जी आहे न अवलीन तरजीह हुअणु घुरिजे, छो त माण्हुनि में उत्साह पैदा थिए, माण्हुनि में जीअण जो जज़्बो पैदा थिए, माण्हुनि में कुझु फन खन ताईं सही, पर उहे जेकी ख़ुशियूं जेके वापसि अचनि ऐं उहो गम मिटिजी सघे। हिकु डिघी वाही जी शिकिल में 5 किलोमीटरनि जो मुफ़ासिलो तइ करे ॻोठ हाजी शाह पहुचे थो, जिते हिन कुदरती चश्मे जो पाणी न सिर्फ़ु इंसाननि ऐं हैवाननि जी उञ उझाए थो, पर आसपास जे हज़ारे ख़ानदाननि लाइ हर मुंद ऐं मौसम में जियापे ऐं रोज़गार जो पिणु हिकु अहम वसीलो बणिजे थो। भुंजो आबशार जेको आहे असांजे खिते जेको नेचुरल वाटर रिज़र्वायर आहे ऐं हिन ते काफ़ी सारियूं ॾंद कथाऊं मौजूदु आहिनि, पर हिन जा 5 जेके आस्पेक्ट्स आहिनि जिन खे असीं 5 पंहिंजा कर जे इलाइक़े जा फ़ाइदा ॿुधायूं। उन में पहिरियों फ़ाइदो इहो आहे त हीउ तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत तफ़रीह माॻ आहे। जेकॾहिं हिन ताईं माण्हुनि जी रसाई खे आसान बनायो वञे त आउं सम्झां थो तमामु वॾे पैमाने ते पाकिस्तान भर जे मुख़्तलिफ़ शहरनि जा सियाह हिते अची सघनि था। ॿियो नंबर जेको हिन जो फ़ाइदो आहे उहो इहो आहे त माण्हू हज़ारे एकड़ ॿनी जेका आहे पंहिंजी आबाद कनि था, जंहिं ते पीच सिस्टम आहे जेको माण्हुनि जो पंहिंजा हुकूक थियल आहिनि, उन बुनियादनि ते पंहिंजी ज़मीन आबाद कनि था। टियों नंबर जेको फ़ाइदो आहे उहो आहे इहो आहे त माण्हू हिन मां पंहिंजो रूहानी तस्कीनी इलाज ॻोल्हनि था। हिन पाणी खे जेको आहे सो भरे पंहिंजे इलाज तौरु, पंहिंजी शिफ़ा तौरु इस्तेमालु कनि था। काफ़ी सारा माण्हू हिन जे जेका बुनियादी जितां पाणी निकिरे थो उते वञी जेको आहे सो गुस्ल कनि था ताकी असांखे जेके चमड़ी जूं बीमारियूं आहिनि उहे ख़तमु थी वञनि। ऐं हुनजो जेको चोथों फ़ाइदो आहे
उहो इहो आहे त असां हिननि रिज़र्वायर्स ताईं जेको पहुचूं था हिकिड़ो नेचुरल रिज़र्वायर्स अहिड़े नमूने सां आहे जो हेठां ई खां पाणी खे मथे ते खणी थो अचे। त हीअ ॾिसण वटि आहे हिन जा जेके 4-5 बेनिफिट्स आहिनि उहे माण्हू तमामु घणो हुन मां लुत्फ़अंदोज़ थियनि था। बेसिकली असां वटि जेका ॾंद कथा मौजूदु आहे त इहा असांजो जेको गाजी शाह हो, जेको मियांवाल तहरीक जो हिकिड़ो लीडर हो, अॻुवाण हो, जंहिं हिते जेको आहे उतां लक ऐं जेके जबल हुया उतां ईंदड़ माण्हुनि जे लाइ हितां हिकिड़ो इहो उनखे जेको पाणी खे लताईंदो पाणी निकिरी पियो। पर बेसिकली असांजी जेका इंफॉर्मेशन आहे हींअर ताईं जेका मज़बूत इंफॉर्मेशन उहा इहा आहे त हीअ नेचुरल रिज़र्वायर्स आहे, कुदरती तौर ते हीअ पाणी निकिरे थो जेको उतां जे इलाइक़े खे तमामु घणा फ़ाइदा न सिर्फ़ु ज़मीनी आबादी जे लाइ पर हिन सां वणकारी हिन जे पासे सां जेके गुल ॿूटा थियनि था उन मां काफ़ी सारा नेचुरल। ऐं हिन में ॿी जेका वॾी ख़ूबी आहे उहा इहा आहे त हिन में नेचुरल जेके असां चऊं त केमिकल्स जेके मौजूदु आहिनि, जीअं असां मिनरल वाटर पीअंदा आहियूं, हिन पाणी खे जेकर असां पीअण जे तौरु इस्तेमालु कयूं त आउं सम्झां थो त हिन में नेचुरल्स हज़ारे मिनरल्स आहिनि जेके इंसानी डाइजेस्टिव सिस्टम खे हाज़मे जे सिस्ते खे तमामु घणो बहितर कनि था। ऐं हीअ पाणी इस्तेमालु करण खां पोइ इंसान जो मादो सेट थिए थो, उनखे बुख घणी लॻे थी ऐं उनजी जेका क़ुवत मुदाफ़ियत आहे उहा वधे थी। त हिन पाणी जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि। हिन चश्मे जे पाणीअ ते ॻोठ गाजी शाह ऐं रसूल बख्श गबोल समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जूं 100 एकड़ ज़रई ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि। आबादगार हिन कुदरती चश्मे जो पाणी बग़ैर ढल ऐं आबियाने ॾियण जे हासिलु कनि था। मुक़ामी फ़ैसिले तहत भुंजो आबशार जो पाणी समूरनि इलाइक़नि वासियुनि लाइ विरहायल आहे। तर जा माण्हू हिन कुदरती पाणीअ मां साल जी 2 मुदुनि यानी चेट ऐं कतीअ जा फ़सुल उपाइनि था। कती जी मुद में हिन कुदरती पाणी ते जोअर, ग्वार, तिर, ॿाझर ऐं मुङ वग़ैरह थियनि था ऐं चेट वारी मुद में कणिक, सरह, तूरियो, ॼांबो, धाणा, सौंफ ऐं भाॼियुनि में टमाटा, गोभी, गोगड़ू, सावा मिर्च, गजरूं ऐं पालक वग़ैरह थिए थी। वरी ॻाल्हि त हिन आबशार जे पाणी मां पैदा थींदड़ अनाज ऐं सब्ज़ियुनि जो सवादु पिणु मुनफ़रिद हुजे थो। गाजी शाह जे शहर खां तक़रीबन 5 किलोमीटर ओलह तरफ़ आहे, खीरथर जबल जे दामन में, जंहिंमें काफ़ी जेको आहे सो पाणी आहे, जिन ते काफ़ी आबादी थींदी आहे। पर मसइलो इहो आहे त गवर्नमेंट जे अदम दिलचस्पी जे करे हुनजो चैनल जेको आहे सो कम जो न आहे, उन में काफ़ी जेको आहे सो नुक़सानु थिए थो। ऐं सियाहत जे लाइ पॉइंट जेको आहे सो ज़बरदस्त आहे। जेकर उन में रोड रस्ता ठही वञनि त माण्हू ऐं सियाहत जे लाइ माण्हू घुमणु ईंदा। हिन ते कणिक, हिन में ॿाझर, हिन ते धाणा, हिन में सरह, हिन में इहे मुख़्तलिफ़ शयूं फ़सुल हिते थियनि था। हर साल गाजी शाह जे मेले ते ईंदड़ हज़ारे ज़ाइरीन मेले तां वापसीअ ते मेले जे ॿियनि सूखड़ियुनि मिसाल तौर मिठाइनि सां गॾु हिन आबशार ते पैदा थींदड़ अनाज जंहिंमें कणिक, जूअर ऐं धाणनि जो ॿिज हितां ख़रीद करे वेंदा आहिनि। ज़ाइरीन चवाणी त कुदरती चश्मे ते पैदा थींदड़ सभिनी फ़सुलनि जो ॿिज हर क़िस्म जे ज़मीन में पैदा थींदो आहे ऐं ॿियनि बाज़ारी ॿिजनि जी भेट में जल्दी फुटी तयारु थिए थो। उन ॿिज जी सरासरी उपत ॿियनि बाज़ार जे ॿिजनि खां वधीक थिए थी। ॾुकार वारनि सालनि में भुंजे चश्मे जो वहंदड़ पाणी कंहिं कंहिं साल घटि थी वेंदो आहे, जॾहिं त कुझु सालनि लाइ भुंजो चश्मो बंदि थियण करे इलाइक़े में ॾुकार बि आयो आहे। गाजी शाह जी वाई जे नाले सां असांजी वाई मशहूरु आहे, जंहिंखे भुंजो आबशार चवंदा आहिनि। हीउ नेचुरल कुदरती पाणी आहे, कुदरती चश्मो आहे। इहो सदियुनि खां वहंदड़ आहे ऐं अंग्रेज़ गवर्नमेंट हिन जी टोटल ज़मीन जेका हिन ते आबाद थिए थी हुनखे सर्वेट करे हुनखे जेकी नंबर आहिनि उन्हनि खे वाही वारनि खे वाही ऐं उन्हनि जूं अॾियूं, उन्हनि जा रस्ता सभु नक्शे में गाजी शाह जे नक्शे में सभई आहिनि। ऐं इहो हीअ अची करे 2 हिसनि में विराइजे थी गाजी शाह वटि। हिकिड़ो हिसो गाजी शाह जी तरफ़, ॿियो हिसो रसूल बख्श गबोल। ऐं परे पासे जेका ज़मीन आबाद थिए थी 7 खां 800 एकड़ परते, माना हिकिड़े पासे आबाद थिए थी 7 खां 800 एकड़ ॿिए पासे ज़मीन आबाद थिए थी।
ही उन टाइम खां वठी शेयर लिस्ट जी ठहियल आहे ऐं हिन ते ढल आबियानो न हुयो, ढल उन ज़मीननि ते हुयो, तो शायदि हींअर बि आहे। तो उन पंहिंजो शेयर लिस्ट खे वाटर कोर्स जेकी आहिनि सिंध में उन्हनि ते कलाकनि जो हिसाबु आहे, हिते पहरनि जो हिसाबु आहे। हिन में कतीअ जो फ़सुलु जंहिंमें ज्वर, ग्वार ऐं कती जे टाइम जूं भाॼियूं मसलन उहे सभु थियनि थियूं। वरी चेट जे टाइम ते कणिक, धाणा, बरसिंग। असांजो धाणो सभ खां वधीक मशहूरु आहे ऐं धाणे में एॾी ख़ुशबू आहे जो असां सिंध जे ॿियनि काफ़ी ज़मीनुनि में पाण असां ज़मीनदार आहियूं, उतां जे धाणे जी ख़ुशबू ॾिठी आहे। हीअ ख़ुशबू तमामु असांजी ज़मीन जे करे आहे, पाणी जे करे आहे, उहो ख़ुदा बहितर ॼाणे थो। ॾाढी बहितरीनु ऐं ख़ुशबू ऐं कलर हुनजो साओ ऐं बहितरीनु थिए थो। हिन ज़मीन ते अल्हम्दुलिल्लाह ईअं सम्झो त सवें घर हिन वाई जे पाणी ते हिते वलजनि था ऐं हिन भित जबल मां तक़रीबन 7-8 वायूं निकिरंदियूं आहिनि। गायशाह जी वाई आहे, फादक जी वाई आहे, क़ुरानी जी वाई आहे, नईम शरीफ़ जी वाई आहे। इहे सभु भित जबल मां निकिरनि था ऐं सदियूं पुराणा इहे चश्मा आहिनि जेके हलंदा आहिनि। भित जबल जी चोटीअ तां फुटी निकिरंदड़ ही कुदरती आबशार ऐं जबलनि जे आस पास वारा ॿिया सभई ख़ूबसूरत नज़ारा दिलि ऐं अखियुनि खे सुकून बख़्शनि था। भुंजे चश्मे जो पाणी जंहिं खूह जो सीनो चीरे ॿाहिरि निकिरे थो, उन ई हंधि 2 फुटनि जो गोल सोराख़ नज़र ईंदो आहे, जिथां पाणी उॿरियल हालत में तेज़ीअ सां निकिरे थो। सियारे जी मौसम में बि भुंजो आबशार जो पाणी इंतिहाई गरम हालत में मिले थो। शायदि भुंजो आबशार जो पाणी जंहिं खूह मां निकिरे थो, उते ऑक्सीजन जो घटि मिक़दार मौजूदु हुजे थो ऐं इहो पाणी वरी कुझु 100 मीटरनि जो मुफ़ासिलो तइ करे जबल खां वर वकड़ खाई हेठि ज़मीन ताईं पहुचे थो त उहो जल्दी थधो थी वञे थो। भुंजो आबशार काछे में या पूरी सिंध में, पाकिस्तान में हिकिड़ो मशहूरु आबशार आहे ऐं उहो 3 यूनियन काउंसिल सां गॾोगॾु रिलेटेड आहे, जीअं यूनियन काउंसिल सियासण, छिनी ऐं पीर गाजी शाह टंडो रहीम ख़ान। दरगाह पीर गाजी शाह टंडो रहीम ख़ान तक़रीबन को 4 किलोमीटर जो फ़ासिलो आहे। उन जे पोयां खां 4 किलोमीटर जे फ़ासिले ते भुंजो आबशार हिकिड़ो चश्मो आहे, तमामु मन खे मोहींदड़ ऐं ख़ूबसूरत आबशार आहे। पर बदकिस्मती आहे जो उन आबशार खे ॾिसण जे लाइ सिर्फ़ु लोकल माण्हू जेके आहिनि या वरी लोकल माण्हू सां रिलेटेड जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर आहे कि हिते आबशार आहे ऐं बाक़ी आम माण्हू आबशार ताईं पहुची कोन थो सघे। हिकु उते रस्तो कोन्हे को ऐं उन खां पोइ जेको सहायत खातो आहे उन जी बिल्कुलु बेध्यानी आहे ऐं हुन ते कंहिं बि क़िस्म जो ध्यानु कोन ॾिनो वियो आहे। न उते को रस्तो आहे, न उते अचवञ जी का जॻह आहे। तमामु तकलीफ़ आहे। उहो बि जेकर को लोकल माण्हू वञे थो त रस्तो ठाहे करे पोइ पहुचंदो आहे ऐं तमामु ख़ूबसूरत मन मोहींदड़ नज़ारा आहिनि असां वटि, तमामु बहितरीनु। अधु जबल, भित जबल जे अधु मां जेकर 5 खां 7 किलोमीटर जे फ़ासिले ते मथां खां पाणी किरे उहो वर वकड़ खाई ऐं हेठि ज़मीननि ताईं पहुचे ऐं मथे जेॾी महिल पाणी निकिरे हिकिड़ी ख़ूबसूरती आहे त उहो पाणी जेॾी महिल निकिरंदो आहे जंहिं खूह तां त उते उहो पाणी बिल्कुलु गर्म आहे। उन में तव्हां ॾिसो न कंहिं गीज़र जी ज़रूरत आहे, न कंहिं हीटर जी ज़रूरत आहे, एतिरे क़िस्म उहो पाणी गर्म आहे ऐं उहो साॻियो ई पाणी जेॾी महिल उहे 5 खां 6 किलोमीटर फ़ासिलो करे पीर गाजी शाह पहुचे त बिल्कुलु थधो थी वेंदो आहे, जंहिंखे माण्हू पीअण लाइ इस्तेमालु कनि ऐं पंहिंजे फ़सुलनि लाइ इस्तेमालु कनि या जानवर जंगली जीवत सभिनि खे उहो पाणी गर्म आहे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे कि हुकूमत धुर इन तरफ़ कंहिं बि क़िस्म जो को ध्यानु न ॾिनो आहे ऐं सहाई मर्कज़ तमामु बहितर आहे। जेकर इन ते ध्यानु ॾिनो वञे ऐं हिते रोड रस्तो या को रेस्टोरेंट वग़ैरह ठहे त मां सम्झां थो इहे सहायत खाते खे कमाई जो मर्कज़ बि बणिजी वेंदो ऐं एरिया जी सूंह बि थी वेंदी ऐं हर घुमण फिरण वारे माण्हू जे लाइ लुत्फ़ अंदोज़ मंज़र बि आहे इन जॻह ते। हिन चश्मे जो पाणी इंतिहाई मिठो, हल्को ऐं हाज़मेदार आहे। मेलनि मलाखड़नि ते ईंदड़ सयाह
हिन वाहीअ जे पाणीअ जा शीशा खणी वञी वापराईंदा आहिनि। आबशार तां किरंदड़ हिन पाणीअ जी हिकु अजीब ख़ुशबू हुजे थी, जेका गंदरफ जहिड़े धातुअ जी बूअ सां मुशाबियत रखंदड़ आहे। लकी ऐं ॿियनि गरम चश्मनि जियां हिते बि ख़ारिश ऐं चमड़ी जे ॿियनि बीमारियुनि जा मरीज़ हिन चश्मे जे पाणी खे इलाज तौरु इस्तेमालु कनि था। हिते रोज़ानो ईंदड़ माण्हुनि जो तइदादु त घटि हूंदो आहे, पर ख़ासि ॾिहाड़ा जिन में ईद जा ॾींहं, ख़ासि करे आम मोकलुनि दौरान ऐं ख़ासि ॾिहाड़नि ते हिन आबशार ते तमामु घणी रश हूंदी आहे। उन्हनि ॾिहाड़नि ते ईंदड़ शाह गाजी शाह दरगाह जी ज़ियारत खां पोइ दिलि खे सुकून ॾींदड़ भुंजो आबशार जो रुख़ कंदा आहिनि। पीर गाजी शाह खां 5 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हुअण सबबि हिन आबशार ते पहुचण लाइ किराए जूं जीपूं ऐं डाटसनूं पिणु हलायूं वेंदियूं आहिनि। हिन कुदरती चश्मे जी शुरूआती जॻह यानी खूह वारी जॻह ते पिणु 10 खां 12 एकड़नि ते मुश्तमिल कुशादो हमवार मैदान आहे, जिथे राति हुजे या ॾींहुं के सियाह अची पंहिंजा खीमा खोड़ींदा आहिनि। भुंजो खूह जी तक़रीबन 15 एकड़नि ते मुश्तमिल चइनी पासे गोल अछी ऐं ॻाढ़े पत्थर जी दीवार पिणु ठहियलु आहे, जेका दीवार ऊचाई जे लिहाज़ खां 4 खां 5 फुट थींदी। दीवार में अंदरि दाख़िल थियण लाइ 10 फुटनि जो वेकिरो दरवाज़ो पिणु छॾियलु आहे, जेको अॼु बि टुटल फिटल हालत में पंहिंजो वजूद बरक़रार रखियो अचे। भुंजो आबशार ते मौजूदु जेको आहे तक़रीबन 18 एकड़ ताईं ज़मीन जेका आहे उते मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा अॻु में हिते हिकिड़ी दीवार हूंदी हुई, हाणे त उहा दीवार नाहे रही। कुझु माण्हू अॻु में उते रिहाइश पज़ीर बि हुया, पर वक़्तु गुज़रण खां पोइ हींअर उते केरु मौजूदु कोन्हे को। बहरहाल हीअ तमामु हिकिड़ी सुठी जॻह आहे, पिकनिक पॉइंट आहे, हिते माण्हू अचनि था, ॾाढो इंजॉय कनि था। ख़ासि तौर ते जॾहिं मोकलनि जा ॾींहं हुजनि या मेले जा ॾींहं हुजनि त काफ़ी तादाद में सिंध ऐं सिंध खां ॿाहिरियां माण्हू हिते अचनि था, पर अञा ताईं को ट्रांसपोर्ट या रोड वग़ैरह जी का बि सहूलियत कान्हे का। उन खां अलावा हीअ जेका वाही आहे जेका वहे पई थी, इन में काफ़ी तादाद में हिते जेके आबादगार आहिनि उहे पंहिंजूं ज़मीनूं आबाद कनि था ऐं उहे हर साल फ़सुलु खणनि था। गौर कजे थो त हिन चश्मे वटि इंसानी, हैवानी, निबाताती उथल पुथल थियल नज़र अचे थी। वाक़ई इन जबल ते अहिड़ा केतिरा ई पत्थर मुख़्तलिफ़ शिकिलुनि ऐं सूरतुनि में नज़र अचनि था ऐं उन्हनि ते तहक़ीक़ जी पिणु अशद ज़रूरत आहे। उन खां सवाइ भुंजो आबशार जे आसपास कई पिंड पहण थियल फासिल्स मौजूदु आहिनि, जिन ते पिणु तहक़ीक़ी कमु करण जी सख़्तु ज़रूरत आहे। भुंजो आबशार जी ख़ूबसूरती खां अलावा हिन जी हिकु तारीख़ी पस मंज़र बि आहे। हीअ खीरसर जबल मां हिकु पहाड़ मां पाणी निकिरे थो, पोइ अॻिते हली गाजी शाह जी वाही जे नाले सां मशहूरु आहे, जिते इलाही सवे एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। हाणे हिन आबशार जेको आहे भुंजो आबशार, उन जे भरिसां हिकिड़ो पुराणो तारीख़ी हिकिड़ो कोट बि ॾिनल आहे, पथरनि जो कोट आहे। अक्सर इहो चयो वेंदो आहे त काछे में जेके बि पाणी जा लंग आहिनि, पाणी जूं वाहियूं आहिनि, पाणी जा आबशार आहिनि या नयूं आहिनि, उते ॾिठो वियो आहे त उते अक्सर कोट आहिनि। जीअं नदी ते कारो कोट आहे, मथे वरी असां पंहिंजी नदी खां वेंदे तकी, सोरी, मुखी, सालारी ते हलिया वञूं त हेॾा असां अंगई आहे, जेके बि नयूं आहिनि इन्हनि ते तारीख़ी तौर ते हिननि जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे, हिस्ट्री आहे। सो उन करे हिननि तारीख़ी जायुनि खे बचाइण बि असांजो फ़र्ज़ु आहे ऐं उन्हनि जी अहमियत खे उजागर करण बि ज़रूरी आहे। ऐं हिन जे लाइ चयो वेंदो आहे त भुंज जेको पहाड़ी आहे उते हिकु पिंड पहाड़ बि ॾिठा विया आहिनि, हिननि जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे। उन हवाले सां असां चऊं था त तारीख़ खे बचाइण सां गॾोगॾु हीअ तफ़रीह गाह बि हिकिड़ो मशहूरु थी पवंदी ऐं माण्हुनि लाइ हिकिड़ी तमामु बहितरीनु थी सघे थो।
हीउ आबशार सिंधु माथिरी जो ख़ूबसूरत हुस्नाकिन सां सरशार आबशार आहे जेको खीरथर जबल जे पहाड़ी सिलसिले मां वही निकिरे थो। हीउ चश्मो सिंध जे ॿियनि सियाहती माॻनि जे रस्तनि में पिणु अचे थो। असां आया आहियूं सखर ज़िले खां ऐं जेका माशाअल्लाह हिते असां घुमण जे हिसाब सां आयासीं, दरगाह ते आयासीं, गाजी शाह फ़क़ीर जी ज़ियारत बि कईसीं, सेवण खां थींदा आयासीं। माशाअल्लाह तमामु प्यारो नज़ारो आहे ऐं कुदरती निज़ाम जे हिसाब सां ज़बरदस्त जेको आहे नज़ारो आहे। चश्मे मां पाणी हले पियो जेको असां ॾिसी करे मोटी आयासीं, पर तमामु रस्तो जेको आहे रोड बिल्कुलु न हुयो ऐं असां वियासीं गाॾी खे छॾे करे पंधु तक़रीबन मथे चढ़ी वियासीं त ख़ाली चढ़ण जो रस्तो बि न हुयो, थोरो थोरो असां मतिलबु रस्ते सां मथे चढ़ी वियासीं। जेकॾहिं रोड ऐं रस्ता हुजनि त माशाअल्लाह कुदरती हिकिड़ो वॾो नज़ारो आहे, ॾिसण जे दौरान तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत आहे। जेकॾहिं हिनखे कुझु ठाहियो वञे, रोड रस्ता ॾिना वञनि त ज़बरदस्त जेको आहे निज़ाम थी वेंदो। असां हिते घुमण आया आहियूं, माशाअल्लाह तमामु ख़ूबसूरत जॻह आहे ऐं तमामु असां इंजॉय करे रहिया आहियूं दोस्तनि सां गॾु। लेकिन हितां छा हिकिड़ो मसइलो आहे, मेन मसइलो उहो मसइलो आहे त रोड कोन्हे। हितां जो रोड तमामु मतिलबु ख़राबु आहे, जो मतिलबु माना हिते अचण लाइ काफ़ी टाइम लॻी थो वञे। 2 किलोमीटर जो पंधु जे करे दरगाह खां ॾिसी खईं असांखे मतिलबु घणो टाइम लॻी थो वञे, तक़रीबन अधु कलाकु लॻी वियो आहे गाॾीअ में। सो असांजी इहा दरख़्वास्त आहे, महिरबानी करे हिते रोड ॾिनो वञे, सुठो रेस्टोरेंट ॾिनो वञे ताकी माण्हू कुझु खाई पी सघनि ऐं इंजॉय कनि, विजन कनि। ऐं हिन खां अलावा सुठो पार्क ॾिनो वञे। गोरख खां ॿी जेका प्लेस आहे उहा हीअ आहे, तमामु माशाअल्लाह ख़ूबसूरत प्लेस आहे। शहर सुठा रोड तमामु बढ़िया सुठा आया आहियूं, तमामु ई ख़ूबसूरत जॻह आहे, इहा तमामु बहितरीनु जॻह आहे घुमण जे लाइ। लेकिन उन्हनि सियाहती माॻनि में रनी कोट, लकीअ जा चश्मा, बडरो जबल में काई जूं क़दीम गारूं, मंशुर ढंढ, कलंदरलाल शहबाज़ जी दरगाह, गाजी शाह, माड़ी खड़ जो क़दीम दड़ो, उनखां पोइ ख़ुदि भुंजो आबशार, उनखां पोइ नई अंगई जा ख़ूबसूरत कुंभ, तारीख़ी क़दीम जंगू जमाली जे मुक़बरनि खां पोइ गोरख जबल पहुची सघिजे थो। अफ़सोस इहो आहे त सिंध जो सियाहत खातो सरकारी तौर ते हिन तफ़रीह माॻ खां लातअलुक़ बणियलु आहे। हिन कुदरती आबशार ते जेकॾहिं बहितरीनु पार्क, क़िस्मे क़िस्मे जा वण ॿूटा, होटलूं, अवामी पार्क, सक़ाफ़ती म्यूज़ियम ऐं रेस्ट हाउस तामीर कराया वञनि त भुंजो आबशार गोरख खां पोइ सिंध जो बहितरीनु तफ़रीह माॻ सियाहनि जे तफ़रीह सुकून जो सबबु बणिजी सघे थो। भुंजो आबशार ते जेको आहे सो हिकिड़ो तफ़रीह माॻ आहे ऐं दरगाह जे ख़ासि ॾियारनि जे ते या मेले जे मौसम में हिते तमामु घणो ज़ाइरीन जी रश थींदी आहे जेके दरगाह खां भुंजो आबशार ताईं वेंदा आहिनि, पर हिते रोड जी सहूलियत न आहे। ऐं मुंहिंजो वस वारनि खां अपील आहे त भुंजो आबशार ते हिकु सुठो रेस्ट हाउस बि ठाहियो वञे ऐं प्लस में जेको आहे रोड जी सहूलियत बि ॾिनी वञे त जेके बि ज़ाइरीन आबशार ताईं वञनि था त उन्हनि खे का बि ॾुखियाई पेश न अचे। भुंजो आबशार असांजे काछे जो ख़ूबसूरत भुंजो आबशार आहे। काछो न पूरे पाकिस्तान में जेको सो दादू ज़िले ऐं तालुके जोही में आहे। यूनियन काउंसिल शासन बदकिस्मती आहे जो गवर्नमेंट जो को बि हिते ध्यानु न आहे, न रोड न रस्तो न का ॿी सहूलियत आहे। गवर्नमेंट जे अगरि ते तर्जा कंदी त जेको सो बिल्कुलु गवर्नमेंट खे बि पंहिंजो फ़ाइदो आहे। हिन सां गॾोगॾु ख़ूबसूरती में पंहिंजो नेक शरीफ़, मंछर झील ऐं लॻ उन सां उत्तर साइड ते गोरख हिल स्टेशन आहे। हिते केतिरा माण्हू अचनि था रोड रस्ते जे करे जेको सो पुछा करे रोड न आहे, वरी हू पीर गाशा मां ई जेको सो वापसि थी था वञनि
अॻिते रस्तो न आहे ऐं जेको उते तर्जह थिए त होटल वग़ैरह गवर्नमेंट पंहिंजो को ठाराए हुजे उते पार्क सिस्टम अहिड़ो को जेको सो रास जे लाइ काड़ी शइ हुजे त हितां करोड़े रुपया गवर्नमेंट कमाए सघे थी। इन पाणी जो जेको आहे न जेकॾहिं ख़ारिज थी चओ त बि असांखे कोई नुक़सानु आहे, पर अल्हम्दुलिल्लाह हिन महिल सवें हज़ारें एकड़ जेके हिसे आबाद आहे। ॾखिण जो पासो, ओभर जो पासो, उत्तर जो पासो, साईं जे दरगाह जे अॻियां जेको आहे रहे थो, हीउ बि हिकिड़ो नज़ारो आहे अल्हम्दुलिल्लाह। इनखे के सदियूं गुज़र थी वियूं आहिनि, पाणी वहंदो थो रहे। सो ईअं चवण में को बि वधाउ न थींदो त सिंध जे खीरथर जाबलू सिलसिले जो हिकु अहम ऐं ख़ूबसूरत तफ़री मर्कज़ जेको पुठिते पियल इलाइक़े काछे में मौजूदु आहे उन ते तरक़ियाती स्कीमूं शुरू कराए सियाहत खे हथी ॾियारण लाइ सिंध सरकार पारां कंहिं बि दौर में हिकु रुपयो बि बजट न रखी वई आहे। जॾहिं त भुंजो आबशार वारे तेज़ किरंदड़ पाणी ते पिणु बिजली पैदा करे सघिजे थी जेका हिन इलाइक़े जे ॻोठनि जी पूराए लाइ काफ़ी हूंदी, जितां तवानाई सां गॾोगॾु इलाइक़ाई माण्हुनि जे रोज़गार जो बि वॾो सबबु बणिजी सघे थी। ही हिकु नेचुरल रिसोर्स आहे त हिन ते इलाही सारा फ़ाइदा वठी सघजनि था। हाणे हीअ जेको एॾी ऊचाई सां पाणी घेरे हेठि किरे पियो थो ज़मीन ते पहाड़नि मां, उन में बिजली पैदा थी सघे थी, जनरेट थी सघे थी ऐं उहा बिजली इलाइक़े वासियुनि लाइ कारमंद थी सघे थी, यूटिलाइज़ थी सघे थी। हाणे गिलगित बल्तिस्तान में अक्सर अहिड़े नंढनि नंढनि आबशारनि ते चाइना जी ताउन सां बिजली घर ठहियल आहे। हीअ हिकु वाद जॻह असां सम्झूं था त हिकिड़ी असांजे लाइ नेमत आहे, कुदरती हिकिड़ो आबशार आहे सिंध जे, जेको एॾो जबल मां आबशार किरे थो, उन मां असांखे हर तरह जो फ़ाइदो वठणु घुरिजे। हीअ जेका नदी तव्हांखे नज़र अचे पई साम्हूं, इहा नदी सदियुनि खां वठी हिते हले थी ऐं हिन जे मथे जितां निकिरे थी उते वॾो शावर आहे, उते वॾो हिकिड़ो प्लांट बि लॻी सघे थो, बिजली बि ठही सघे थी, पर गवर्नमेंट जे तवजो जे न हुजण जे वजह सां इहो कुझु कमु न थियो आहे। ऐं हिन जो वाटर कोर्स जो कमु आहे उहो बि सदियुनि खां वठी रुलियो पियो आहे। हीउ पाणी असांजो सदियुनि खां वठी हले थो, असांजा अबे ॾाॾे असांजा बचनि जो गुज़ारा हिन में, ऐं लिहाज़ा हिन ते तवजो ॾिनो वञे। तंहिं करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे भुंजे आबशार ते म्यूज़ियम, रेस्ट हाउस ऐं ॿिया सक़ाफ़ती मर्कज़ क़ाइमु कया वञनि त जीअं समूरे मुल्क ऐं दुनिया खां सियाह अची हिते न रुॻी मज़ो माणनि पर सरकार खे पिणु आमदनी थी सघे।